होॾां वरी दोस्तो दुलाब ड्रामे में तव्हां ॾिसंदो त सोडल खे मुराद वारा ॻोल्हण में मसरूफ़ हूंदा, लेकिन होॾां अली ख़ान खे मराइण जे लाइ उन हाशिम खे चई छॾियो आहे मीर शाहनवाज़ ख़ान। ऐं इहे जेका हाशिम वारा आहिनि इहे अली ख़ान जे मथां हमिलो कंदा तमामु जल्द, तव्हां ॾिसंदो किस्तनि में। ऐं उन्हनि जो ज़हन एॾे वेंदो मुराद वारनि जो जेको आहे त हीअ ककर वारनि कयो आहे, असां उन्हनि सां धोखो कयो इन जे करे। ऐं लेकिन शाहनवाज़ ख़ान इहा इन लाइ कोशिशि करे रहियो आहे त बाबा या इन्हनि जो शक वञे मंसूर ख़ान ते, जीअं मंसूर ख़ान सां विढ़नि या मुराद सां विढ़नि, ओॾे शक वञे। हाणे उन खे फ़ाइदो पवंदो मीर जाफ़र खे त बाबा मुराद जो शक ॿिन्ही धुरनि ते वेंदो, पोइ जहिड़ी धुर सां मुराद विढ़े उन्हनि जो मसइलो आहे ऐं मूंखे फ़ाइदो पवंदो। इन फ़ाइदे जे लाइ मुराद जे मथां ऐं ख़ासि करे अली ख़ान जे मथां हाशिम हमिलो करण वारो आहे। ऐं मीर जाफ़र इहा वरी गेम खेॾे रहियो आहे, हू पंहिंजे हुन में मसरूफ़ आहिनि सोडल खे ॻोल्हण में, लेकिन दुश्मन विच में फ़ाइदो ज़रूरु वठंदो। होॾा रहज़न ककर वारा बि फुल तयारी में आहिनि, असां मंसूर ख़ान सां बि विढ़ंदासीं, मुराद सां बि असां सां इन्हनि धोखो कयो आहे, हुननि जी बि फुल तयारी आहे। लेकिन हुननि जे वार खां पहिरियां अली ख़ान ते वार करे वठंदो हाशिम, ऐं रहज़न वारा हका बका थी वेंदा, इहो वार असां नाहे कयो, इहो कंहिं कयो आहे। उहे ईअं सोचींदा त इहो मंसूर ख़ान कयो हूंदो असांखे विढ़ाइण जे लाइ, मुराद खे असांखे ॿीहर जंग में विझण जे लाइ, उन्हनि जो एॾे ई ज़हन वेंदो। दोस्तो वीडियो पोइ पंहिंजी पुॼाणी ते लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा असांजे हिन यूट्यूब चैनल खे।